लाड़काने खां जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ निसार अहमद खोड़ो जे घर आॾो क्रैकर जे धमाके जो घर वज़ीर नोटिस वठंदे एसएसपी खां रिपोर्ट तलब पीपी पारां मुसम्मत कई वई। लाड़काने में पीपी सिंध जे सूबाई सदर एमपीए निसार अहमद खोड़ो जे बंगले आॾो क्रैकर जो धमाको कोई नुक़सान न थियो। देसी साख्ता जे क्रैकर संदसि लाड़काने वारी रहाइश खां आॾो उछलायो वियो। एसएसपी लाड़कानो मीर रोहल खोसो ऐं बम स्क्वाड टीम वाक़े वारे हंधि पहुती। मोटरसाइकिल सवार नामालूम माण्हुनि क्रैकर उछलायो आहे। वधिक जांच कयूं पिया। सीसीटीवी कैमराउनि जी मदद सां जवाबदारनि जी शनाख्त थी वेंदी ऐं खेनि गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वेंदो आहे। बची नथा सघनि। एसएसपी लाड़कानो जे मीडिया सां ॻाल्हियूं। होॾां ॿिए तरफ़ पीपी अॻवान निसार अहमद खोड़ो जे घर आॾो क्रैकर धमाके जो नोटिस वठंदे सिंध जे घर वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं एसएसपी लाड़कानो खां तफ़सीली रिपोर्ट तलब करे वरिती। सिंध जे घर वज़ीर खे सख़्त हिदायत कंदे क्रैकर हमले में मुलविस जवाबदारनि खे जल्द इंसाफ़ जे कटड़े में आणण जो हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं ज़ियाउल हसन लंजार वधीक चयो त लाड़काने में पुलिस टीम खे मुतारिक़ करे असुल जवाबदारनि ताईं पहुचण खे यकीनी बणायो वञे। जॾहिं त मेयर अनवर अली लोहर, डिप्टी मेयर अमीन शेख, दड़ी टाउन चेयरमैन शाहरुख सियाल पारां मुसम्मत कंदे बंगले ते पहुता।